बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जूं हेडलाइन। जैकबाबाद वासी नौजवान वकील जो घर ते मुबैना कब्ज़ो करण ते चाचनि ख़िलाफ़ एहतजाज। वकील मुदस्सर हुसैन शाह बुखारी जैकबाबाद जे बासर मज़हबी अॻवाननि पंहिंजे चाचनि एहसान शाह ऐं राजा शाह ख़िलाफ़ वीडियो बयान जारी कंदे दायो आहे त चाचनि अबाणी मिल्कियत ते कब्ज़ो करे मूंखे कुटुंब समेत घरां कढी बेदख़ल करे छॾियो आहे। हक़ घुरण ते मौतमार धमकियूं पिया ॾियनि। हुन चयो त चाचो एहसान शाह बासर मज़हबी अॻवान आहे जेको मज़हब जी आड़ में सरकारी मिल्कियतनि ते कब्ज़ा कंदो आहे ऐं हाणे अबाणी मिल्कियत ते कब्ज़ो करे असांखे हिसो न ॾेई रहियो आहे। हुन SSP DC ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कई त कब्ज़ो ख़तमु करायो वञे। हुन चयो त मूंखे या मुंहिंजे कुटुंब जे कंहिं बि फ़र्द खे कुझु थियो त उनजा ज़िम्मेवार एहसान शाह ऐं राजा शाह हूंदा। ॿिए पासे राब्तो करण ते सैयद एहसान शाह जैकब न्यूज़ खे ॿुधायो त असांजो ताल्लुक़ जैकबाबाद जे शरीफ़ ऐं मोतबर सैयद घराणे सां आहे। भाइटियो बुरी सोहबत में अचण बाद नाफ़रमान थी वियो आहे जंहिं पंहिंजे पीउ खे बि तशद्दुद करे घरां कढी छॾियो आहे। सहाफ़ी हज़रात ऐं शहर जा मोअज़्ज़िज़ीन सरज़मीन ते अची जांच कनि त शयूं वाज़ह थी वेंदियूं। बाक़ी मुदस्सिर शाह असांजी साख ख़राब करण लाइ ईअं करे रहियो आहे। बलूचिस्तान जे इलाइक़े सोराब वेझो कार ऐं मज़दा में टक्कर, 3 ॼणा फौत, 6 ॼणा ज़ख़्मी। फौतिन ऐं ज़ख़्मियुनि खे इमदादी टीमुनि वेझी अस्पताल मुंतक़िल कयो। फौतिन ऐं ज़ख़्मियुनि जो ताल्लुक़ बलूचिस्तान जे ज़िला पशीन जे इलाइक़े किली हरमज़ई सां ॿुधायो पियो वञे। फौतिन जी सुञाणप ताजदीन, ज़ैनदीन ऐं इनामदीन वल्द नूरुद्दीन तौरु थी आहे। गजो भरिसां बाबड़ा जे तारकी वाह वेझो चौकीदार जो कुहाड़ियूं लॻल लाश हथ। क़तल थियल चौकीदार जी सुञाणप इमाम बख़्श माछी तौरु थी आहे। वाक़े जो इत्तला मिलण ते गजो पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश पंहिंजी तहवील में वठी अस्पताल मुंतक़िल कयो। ॿुधायो पियो वञे त मक़तूल गुज़िरियल 7 सालनि खां डॉक्टर मोहसिन सिद्दीकी जी ज़मीन ते चौकीदार हो। जैकबाबाद में ईद वेझो ईंदे ई फुर जी वारदातुनि में इज़ाफ़ो। हिकु ई ॾींहुं 4 मोटरसाइकिलूं फुर। मौलादात थाणे जी हद लांढी भरिसां अणसुञातल फोरू शाहनवाज़ कमरानी खां मोटरसाइकिल फुर करे विया ऐं मज़ामत खे ज़ख़्मी करे फ़रार थी विया। सदर थाणे जी हद सब्ज़ी मंडी भरिसां साजिद उर्फ़ कालू कट्टो खां बि फोरू 2012 CD मोटरसाइकिल फुर करे फ़रार थी विया। साॻे ॾींहुं मालपिड़ी वटि फोरू राशिद अली डोंकी खां 2019 CD मोटरसाइकिल मोबाइल ऐं रोक रक़म फुर करे फ़रार थी विया। जॾहिं त बहादुरपुर वेझो दिलमुराद थाणे जी हद मां हिंदू वापारियुनि खां फोरू 40,000 रोक रक़म मोबाइल ऐं ॿियो सामान फुर करे फ़रार थी विया। मीरपुर गुरलो वेझो ॻोठ लाल ख़ान भट्टी जी रहवासी जाफ़री बरादरी जे खूनी तकरार जो निबेरो सरदार हाजी बशीर अहमद ख़ान कटोहर जी सरपंची में इंसाफ़ हाउस मीरवा कटोहर में थियो, जिते धुरनि जूं ॻाल्हियूं ॿुधण बाद शाहनवाज़ जाफ़री जी धुर मथां 35 साल पहिरियां मरहूम बशीर अहमद जाफ़री जो खून साबित थियण ते 10 लाख रुपया ॾंड रखियो वियो। उस्ताद मीर जान ख़ान जाफ़री, हाजी मौला बख़्श ख़ान कंडरानी, सखी हमज़ो ख़ान जाफ़री, सरदार ज़ादा नज़ीर ख़ान कटोहर, कामरेड मंज़ूर ख़ान जाफ़री ऐं ॿियनि मुशीरनि शिरकत कई। बाद में धुरनि खे भाकुर पाराए खीर खंड कयो वियो। चंबड़ वेझो मासूम नीगर घर आॾो रांदि कंदे पाणी जे खॾ में ॿुॾी फौत। संजर चांग जे ॻोठ चौधरी वसीम जी ज़रई ज़मीन ते रांदि खेॾंदे 1.5 वरनि जो हरेश कुमार वल्द लालू कोहली घर जे अॻियां क़ाइम पाणी जी खॾ में किरी ॿुॾी फौत थी वियो। केरेलो वेझो अणसुञातल शरपसंदनि पारां ॻोठाणे जे घर खे बाह, घर सड़ी रख। ॻोठ अलीबाग गाॾही में पोरित आशिक़ अली गाॾही जे घर खे लॻल बाह सबबि संदसि अल तल सड़ी रख थी वियो। जॾहिं त ॻोठाणे पारां फायर ब्रिगेड अमले खे अहिड़ो इत्तला ॾिनो पर वक़्त सिर गाॾी न पहुचण ते संदसि घर मुकमल तौरु सड़ी रख थी वियो। पोरित आशिक़ अली गाॾही जैकब न्यूज़ अॻियां दाहींदे चयो त मां मिसकीन माण्हू आहियां ऐं मूंखे शक आहे त अणॼातल जवाबदार मुंहिंजे घर खे बाह ॾेई फ़रार थी विया आहिनि, जंहिं सबबि घर में पियल अनाज, कपिड़ा, रोक रक़म ऐं ॿियो लखें रुपयनि जो क़ीमती सामान सड़ी रख थी वियो आहे। हुन ज़िले इंतिज़ामिया खां इंसाफ़ ऐं वाहुर जी अपील पिणु कई। मसू बुरगड़ी खां टंडो जाम लिंक रोड जो कमु गुज़िरियल 30 सालनि खां रोलड़े जो शिकार। ठीको लखें रुपयनि जी करप्शन जे वर चढ़ी वियो। मसू बुरगड़ी खां दरगाह छुटन पीर 5 किलोमीटर जे मरम्मती कम में नाक़िस मटीरियल इस्तेमालु कयो पियो वञे। करोड़नि जो ठीको मालिकी न थियण सबबि करप्शन जे वर चढ़ी वियो। रवासिन अब्दुर्रहमान बिरोही, महबूब CPO, हाजी ख़ैर मोहम्मद ऐं ॿियनि हाईवेज़ खाते सिंध खां मुतालबो कयो आहे त रोड जे कम में थींदड़ करप्शन जो नोटिस वठी रोड जो कमु ॿीहर शुरू करायो वञे। ही हुयूं हिन वक़्त जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।